साखी। जय झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में ता सभिनि जो स्वागत है सूरत शहर में। अज हींअर पंहिंजे समाज में जेके धर्म परिवर्तन करे रहिया आहियूं, इहो ॾाढो गंभीर विषय आहे। इहा चर्चा पाण पंहिंजे गुरुनि साहिब खां कंदासीं। उन जे मुखारबिन सां जेके हू तव्हांखे चइनि, पाण खे इहा ॻाल्हि पंहिंजे सिंधी समाज खे मञणी खपजे। ईअं आहे त जंहिंखे धर्म परिवर्तन चइबो आहे, उहो माना पंहिंजे हिंदू धर्म खे छॾे ॿिए धर्म खे स्वीकार कनि। हीउ धर्म परिवर्तन ॿी ॻाल्हि आहे। हीउ जेको सिंधी समाज आहे, हिते भारत में अचण खां पोइ आज़ादु थी वियो आहे। आज़ादु हुअण जे करे अलॻि अलॻि माण्हुनि पंहिंजा ग्रुप ठाहिया आहिनि। उन ग्रुप में बि राधा स्वामी आहिनि, जेको पंजाब खां आयो आहे। उहो बि भले पंजाबी उन में घटि शामिल आहिनि, पर घणे में घणा उनजो जेको एडवाइज़र या हलाईंदड़ आहे, उहो बि उन रूप में आहे। पर उन खां पोइ वरी आनंदपुरा आहे। आनंदपुरा उनजो आनंदपुरी आहिनि। ऐं ॿियो वरी आहे धन निरंकारी आहे। उते बि माना सरदार जो साहब। पर उन आनंदपुरी धन निरंकारियुनि में घणो सिंधी समाज पहुतल आहे। सिंधी समाज पहुचण जे करे उन्हनि जो परमात्मा जे लाइ पंहिंजी रीति रिवाजनि जो रवाज उन मां निकिरी वियो आहे। हाणे सिंधी आज़ादु थी विया आहिनि, वरी उन सां गॾोगॾु वरी ॿियो बि टियों बि पंथ हलियो आहे, जंहिंमें ख़ासि गुजरात में बि ख़ासि सूरत पोइ घणो चंबे में थी वियो आहे। ॾींहं वार सम्झो राम कृष्ण, होली, ॾियारी, जन्माष्टमी, दशहरो, इहे जेके बि मुख्य हिंदू समाज जा ॾींहं आहिनि संस्कृतीअ जा, उन्हनि खां परे थी करे पंहिंजे आज़ाद रूप सां हलनि था। उन जो परिणाम छा थींदो त अॻिते हली करे अॼु जो जंहिं प्रांत में जे सिंधी रहनि था, उन्हनि पंहिंजो ॻाल्हाइण ॿोलाइण जो बि छॾे ॾिनो आहे। त मां चवंदो आहियां त हिकु वक़्तु अहिड़ो ईंदो, उहो तकिड़ो ईंदो त जे अॻे ज़माने में इहे बि माण्हुनि खे ॼाण घटि आहे। त असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं तॾहिं उन में किताब में ईंदो हो त पहले ज़माने में शक और होन थे नहीं, अभी भी है, किंतु वो शक होन की भाषा, आचार, विचार सब परिवर्तित हो गया। समाज के या प्रेरणा है, जेके भी संत महात्माओं या के उपदेशक आहिनि, उहे जेके सिंधी पंहिंजे सिंध खां वठी करे जेके पाण रीति रिवाज, ॾींहं वार, ॾियारी आहे, दशहरो आहे, होली आहे, जन्माष्टमी आहे, ॿिया बि घणी नए साल जा उत्सव थींदा आहिनि, बड़ जेके पाण चवंदा आहियूं, भाई दूज चवंदा आहियूं। इन्हनि रवाजनि खे पाण खे करणु घुरिजे। ऐं उन सां गॾोगॾु भले जंहिं बि प्रांत में पाण रहूं, उनजी ॿोली पाण खे सिखणी पवंदी। छाकाणि पाण थींदासीं थोरा, हू आहिनि बहुतायत में, त वहिंवार पाण करे न सघंदासीं। इन लाइ उहा ॿोली पाण खे भले सिखणु घुरिजे, पर पंहिंजी जात क़ाइमु तॾहिं रहंदी जॾहिं घर में
पाण सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं, सिंधीअ में वहिंवार कंदासीं, सिंधीअ में पढ़ंदासीं। भले सिंधी अखर पाण खे जेके उर्दू रूप में चइजे थो उहा पाण भले न कम में आणियूं, पर देवनागरी असांजे सिंधी कॾहिं कॾहिं हेठां त ॿ थी वेंदी आहे। त अहिड़नि अखरनि जे द्वारा जेके देवनागरी चइबो आहे उन देवनागरी जो अभ्यास करणु घुरिजे ऐं सिंधी ॻाल्हाईंदासीं त सिंधी क़ाइमु रहंदासीं जुगा जुग। पर जे न त पोइ मां ईअं चवंदा त असां इतिहास में पढ़ियो त जेका भाषा लिखियलु हो त शक ऐं हुअण हुआ, मां चवंदो हुआ कोन आहिनि, पर शक हुअण जंहिं जंहिं प्रांत में विया उन्हनि प्रांतनि में भाषा यादि करे उते रहिजी विया त गुम थी विया। पाण सिंधी बि जंहिं जंहिं प्रांत में रहूं था उनजी ॿोली ॻाल्हायूं था। तमिल में त तमिल में, ऐं उर्दू आहे त उर्दू में, केरला आहे, घणी प्रांत आहिनि। त पोइ अॻिते हली करे पाण सिंधी ॻोल्हींदो सिंधीअ खे त सिंधी किथे आहे। त इन लाइ तव्हां सभिनी खे प्रेरणा आहे त पंहिंजी घर में उथणु वेहणु, उहो हलणु चलणु सिंधियत जो, कपिड़ो बि सिंधियत जो पाइणु घुरिजे। कपिड़नि जे द्वारा पाण खे ॻाल्हाइण जे द्वारा ख़बर न पवंदी आहे त पाण सिंधी आहियूं या उन प्रांत जा आहियूं। पोइ को वक़्तु ईंदो जंहिंमें सिंधी थिए, अहिड़ो उपयोग थींदो। मां चाहियां थो त हींअर बि पाण सावचेत थींदासीं। कंहिं बि प्रांत में रहूं उहा पंहिंजी मजबूरी आहे। विलायत में माण्हू रहनि था, उते जी भाषा उते जी ॿोली कनि था, पर इहा त उन्हनि खे ख़बर पए थी भई इहे भारतीय आहिनि। ते पाण खे बि इहा त ख़बर हुअणु घुरिजे त भारतीय न आहिनि, सिंधी आहिनि, सिंध प्रांत मां आया आहिनि। वहिंवार करे सघूं था, पर ॿोली अहिड़ी आहे जंहिंमें धर्म जी, जात जी ख़बर पवंदी आहे। त अॼु बि फॉरेन में माना विदेश में रहनि था त उन्हनि खे इहो त चवंदा भई भारतीय आहिनि। त भारतीय छो था चवनि? ॻाल्हाइनि था, ॿोलाइनि था, आचार विचार उन सभु था। पाण सिंधियुनि खे प्रेरणा आहे, कंहिं बि प्रांत में रहो, कंहिं बि देश में रहो, रहणु कमाइणु को ख़राबु कोन्हे, पर उन में पाण जी जुगा जुग इहा ॻाल्हि अमर रहणु घुरिजे त भई ही माण्हू सिंधी आहिनि। क़ाइमु रखण जे लाइ तव्हां इन पासे ईअं हलंदासीं त ज़रूरु पंहिंजो नालो रहंदो, न त चंद सालनि में गुम थी वेंदासीं। पाण खे गुरुनि सम्झायो, ॿुधायो कि पाण पंहिंजी सिंधित्व ख़तमु पिया करूं, सिंधी ॿोली घर में कोन पिया ॻाल्हायूं। त ईंदड़ वक़्त में चवंदा कि सिंधी थिए, इन जो मतिलबु सम्झो था कि तव्हां किथे बि कोन रहंदा, न घर में, न देश में, न भारत में थिए। छोकी चवनि था पंहिंजा गुरु, पंहिंजा संस्कार, पंहिंजा कपिड़ा, पंहिंजो रहन सहन पाण मटंदा पिया वञूं। पर पाण खे इहा ॻाल्हि न करणी आहे। पंहिंजी ॿोली, पंहिंजा खाधा, पंहिंजो रहन सहन हेतिरो न सुहिणो ऐं सुठो आहे। पाण खे गर्व हुजणु खपिजे कि पाण सिंधी आहियूं। हा, मां सिंधी आहियां, इहो पाण खे गर्व हुजणु खपिजे। त पाण खे न धर्म परिवर्तन करणो आहे, न पंहिंजी ॿोली मटणी आहे। सतनाम साखी।